बाड्रा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बाड्रा पहुंची बिलावल हाउस कराची जी मीडिया कोआर्डिनेटर फिदा हुसैन ढकण जे नंढे भाउ शाहिद हुसैन रखण जे वफ़ात ते सांस ताज़ियत कई। बिलावल भुट्टे जी आमद दौरान इंतज़ामिया हाई अलर्ट रही। रखण हाउस तकी शाह जे आसपास वारा समूरन रस्ता सील किया विया जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया सां ॻाल्हाइण खां बग़ैर रवानो थी वियो। ताज़ियत दौरान बाड्रा टाउन कमेटी जे चेयरमैन मोहम्मद खान चन्ना, वाइस चेयरमैन फिदा हुसैन फुलपोटो ऐं काउंसलर हाजी इमदाद हुसैन सियाल पार्टी चेयरमैन अॻियां बाड्रा खे तालके जो दर्जो ॾियारण वारो मुतालबो रखियो, जंहिं ते हिन चयो त बाड्रा टाउन कमेटी खे म्यूनिसिपल कमेटी जो दर्जो ॾिनो वियो आहे, जॾहिं त हिन बाड्रा खे तालके जो दर्जो ॾियण जे लाइ ख़ातिरी पिणु कराई आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर नासिर शाह, MNA खुर्शीद अहमद जोणे जो MPA हिज़बुल्लाह ॿुॻियो ऐं अॻूणो MNA नज़ीर अहमद ॿुॻियो ऐं तारिक अनवर सियाल पिणु साणुसि गॾु हुआ। रिपोर्ट मज़हर नौशाद बाड्रा।